अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवां जी मेज़बान संझा सैयद प्रोग्राम वॉर्म होल में अवां खे भली कार कयां थी। नाज़रीन, अॼु असां पंहिंजे प्रोग्राम में जेके सिंध जा मासूम ॿारड़ा आहिनि मुख़्तलिफ़ शहरनि ऐं ज़िलनि मां गुम थी विया आहिनि उन बाबति प्रोग्राम कंदासीं। त जेको एकी ॾींहंनि खां बिॿड़ लोए में धरणो जारी आहे, जंहिंजो को बि लाहे अमल न निकिरी सघियो आहे। ऐं जेके कल SSP खैरपुर जॾहिं उते पहुतो उन्हनि जी ॻाल्हि ॿोल थी, उन खां पोइ मुज़ाहिरीन ऐं SSP जे विच में जेका ॻाल्हि ॿोल थी उहा कामयाब न थी सघी, ॻाल्हियूं ख़तम थी वयूं ऐं मुज़ाहिरीन पंहिंजो जेको सो धरणो अॻियां जारी रखण जो ऐलान कयो ऐं क़ौमी शाहरा खे ब्लॉक करण जो बि चयो। अॼु क़ौमी शाहरा खे ब्लॉक कयो वियो आहे। ऐं जेकॾहिं असां ॻाल्हि कयूं हिन धरणे जे बारे में, छो जो ही धरणो प्रिया एक्शन कमेटी जे तौर ते उनखे नालो ॾिनो वियो, पर प्रिया जो जेको पीउ आहे उहो धरणे खां ग़ाइबु आहे। उन कल हिकिड़े प्रेस कॉन्फ्रेंस कई ऐं चयईं त हुन लातालुकी जो इज़हार करे छॾियो आहे धरणे खां ऐं उनजो चवणु आहे त आऊं सिंध जाओ आहियां, सिंध में ई रहंदसि। जो माण्हू चवनि पिया त तूं सिंध मां हलियो वेंदे, आऊं सिंध जाओ आहियां, सिंध में रहंदसि, सिंध मुंहिंजी धरती आहे, पर आऊं हिन धरणे खां लातालुकी जो इज़हार कयां थो। शुरू में बि JITs जुड़ियूं हुयूं ऐं हाणे बि आऊं हुकूमत खां अपील कयां थो त जेको सो JIT जुड़े। मूंखे हुकूमत जी जेका कारकर्दगी आहे उन ते यकीन आहे, आऊं चाहियां थो त प्रिया आज़ादु थिए। पर ॻाल्हि थिए, सवाल इहो उथे थो त प्रिया एक्शन कमेटी जंहिंजे नाले सां ही धरणो लॻायो वियो ऐं उनजे पीउ उन खां इनकार करे छॾियो, उन ते तनक़ीद बि थी आहे ऐं हिंदू पंचायत जो जेको मुखिया आहे उन खे बि हटायो वियो आहे। सो हिंदू पंचायत में बि धड़ाबंदी असांखे नज़र अचे पई। ऐं जेकॾहिं असां ॻाल्हि कयूं त छा हर मामले ते बिॿड़ लोए में धरणो हणणु लाज़मी आहे, छो जो हिकिड़ो जेको पूरो इन सां निज़ाम डिस्टर्ब थिए थो। इन बारे में बि असां प्रोग्राम में ॻाल्हि ॿोल कंदासीं। सिंध जा जेके केतिरा ई ॿारड़ा आहिनि उहे गुम आहिनि। हुकूमत जी छा जेका सा स्ट्रेटजी आहे, हुकूमत छा थी सोचे, उनजी जेका संजीदगी आहे उहा असांखे नज़र अची चुकी आहे। छो जो एक ई ॾींहंनि खां हिकिड़ो धरणो जारी आहे, पर हुकूमत जो को बि नुमाइंदो उते न पहुतो। जॾहिं उन्हनि कल धरणे में रोडनि खे ब्लॉक करण जी ॻाल्हि कई, क़ौमी शाहरा खे ब्लॉक करण जी ॻाल्हि कई, उन खां पोइ SSP खैरपुर पहुतो ऐं उन्हनि ॻाल्हि ॿोल कई, पर उन्हनि जूं ॻाल्हियूं कामयाब न थी सघियूं। उन्हनि जो चवणु आहे त जेसिताईं असांजा ॿारड़ा बाज़ियाब न कराया वेंदा, हुकूमत असांजो मुतालबो पूरो न कंदी, तेसिताईं असांजो ही धरणो जारी रहंदो। ऐं उन खां पोइ ज़ियाउल हसन लंजार बि ॻाल्हि ॿोल कई आहे। उन्हनि जो चवणु आहे त प्रिया कुमारी ज़िंदा आहे या न, पहिरीं इन ॻाल्हि जो बि पतो लॻाइणो आहे ऐं JIT बि जोड़ी वेंदी। ऐं वधीक ज़ियाउल हसन लंजार छा चयो आहे अचो तव्हांखे ॾेखारियो। एजेंसीज़ खे बि विधो आहे ऐं इंशाल्लाह इहो रिज़ॉल्व थी वेंदो इशू त उते केरु इन्वॉल्व आहे उनजे अॻुवा में ऐं हू हिन महिल हयात आहे या न आहे। इहो गवर्नमेंट त ज़रूरु चाहींदी त पंहिंजे शहरनि जो मुकमल तहफ़ुज़ करे, लेकिन काफ़ी पुराणो मामिलो आहे। असां एफर्ट्स वठंदा रहिया आहियूं, पुलिस वारनि कुझु ऑफिसर्स असां जेके प्रीवियस JITयूं ठाहियूं जंहिंमें सिर्फ़ु पुलिस हुई, त उन्हनि होप्स बि ॾियारियूं, पर अञा ताईं उन्हनि में को उम्मीद अफ़ज़ा कामयाबी न थी आहे। त एफर्ट्स वठनि पिया, हर कार्नर खां ॾिसूं पिया, उम्मीद आहे त को न को रिज़ल्ट बहितर निकिरे। ॾिसो, इन में पीपल्स पार्टी जी नाकामी न आहे, इन में हिकिड़ी एफर्ट्स थियूं ऐं हिकिड़ो ब्लाइंड केस आहे। इन में को ओपन केस न आहे त को अलिफ इन्वॉल्व आहे या बे इन्वॉल्व आहे। हिकिड़ो पहिरां चयो वियो त को धाड़ेल इन में खणी विया आहिनि या छा, उहे सभु धाड़ेल हिन महिल ज़ाहिर थिया पिया आहिनि या मरी विया आहिनि। त इन जे करे मां इहो चवंदुसि असां ऑल आउट एफर्ट्स वरितियूं आहिनि। हींअर बि फैमिलीज़ खे, हिंदू कम्यूनिटी खे या सिंध जा जेके शहरी आहिनि जेके सरापा एहतजाज आहिनि उन्हनि खे मुतमइन करण जे लाइ असां ऑल आउट एफर्ट्स वठंदा आहियूं। जी नाज़रीन, ज़ियाउल हसन लंजार जी अवां ॻाल्हि ॿोल ॿुधी ऐं हाणे इन मामले ते वधीक अपडेट्स वठंदासीं। असांजा रिपोर्टर कामरान मस्तोई जेके असांजा बिॿड़ लोए जा रिपोर्टर आहिनि उन्हनि खां पुछंदासीं धरणे जी सूरत हाल बाबति। क़ौमी शाहरा खे कामरान बंदि कयो वियो आहे, कहिड़ा तफ़सील आहिनि? बाईपास बंदि रहियो। एक्शन कमेटी पारां 17 ॾींहं बाईपास खे बंदि रखण बाद गवर्नमेंट खे 3 ॾींहंनि जो अल्टीमेटम बि ॾिनो, जंहिंखां पोइ
पारां जेको आहे मुतमिन करण विया, जंहिंखां पोइ अॼु किताबनो वियो त जेको आहे धरणो जेको आहे बबरनो बाईपास ते लॻाए वेंदो, क़ौमी शाहरा बंदि करे सिंध पंजाब बलोचिस्तान समेत जेको आहे सखर रीजन जी तमामु ट्रैफिक जेका आहे उहा मुअतल कई वेंदी, जंहिंखां पोइ हींअर कुझु देरि अॻु जेको आहे एक्शन कमेटी ऐं ॿारनि जे वारसनि पारां जेको आहे बाज़ारि तौर ते धरणो हणी करे इहो जेको आहे रोड बंदि कयो वियो आहे, जंहिंखां पोइ सवनि जी तादाद में गाॾियूं बीठी वयूं आहिनि। जी अच्छा कामरान, इहो बि ॿुधाइजो त अॻियां एक्शन कमेटी वटि कहिड़ो लाहे अमल आहे? हींअर त क़ौमी शाहरा बंदि कयो वियो आहे, पर आख़िर केसि ताईं इहो क़ौमी शाहरा बंदि कयो वेंदो? छा चवणु आहे एक्शन कमेटी जो? ॾिसो संजय, ही अणॼातल मुदे ताईं धरणो जारी रखण जो एक्शन कमेटी पारां ऐलान कयो वियो आहे। अॻवाननि जो चवणु आहे त जेसि ताईं समूरा ॿारड़ा बाज़ियाब नथा थियनि, जिन में फर्स्ट प्रायोरिटी ते प्रिया कुमारी, नवीद लाशरी ऐं उजाला सोलंकी खे रखियो वियो आहे। जेके उजाला सोलंकी जेका मेहर जी आहे, मासूम गुलनि जहिड़ी नींदरी, जंहिंखे अॼु 3 महीना मुकमल थी विया आहिनि, हुनजी वालदा जी हालत जेका आहे वक़्तनि बवक़्त ख़राबु रहे थी। एक्शन कमेटी जो चवणु आहे जेसि ताईं समूरा ॿारड़ा बाज़ियाब नथा थियनि तेसि ताईं धरणो जारी रहंदो। कामरान, ही जेको धरणो आहे उहो प्रिया कुमारी जे नाले ते लॻायो वियो आहे ऐं हुन जा वालदेन गुम आहिनि। कल्ह हुन जे पीउ बयानु जारी कयो आहे ऐं ही जेको धरणो आहे उन खां लातालुकी जो इज़हार बि कयो आहे त ऐं हुन ते तनक़ीद बि कई वई आहे। त पोइ हाणे कीअं प्रिया कुमारी खे इन में इंक्लूड कयो पियो वञे? ॾिसो, प्रिया कुमारी जे वालिद जे हवाले सां एक्शन कमेटी पारां पहिरीं इहे ख़दशा ज़ाहिर कया विया त उहो अंडर थ्रेड आहे ऐं हिते जे टाइम अचे पियो उते उन टाइम असांजी बि उन सां ॻाल्हि जेको आहे अहिड़ी का बि ॻाल्हि ज़ाहिर कोन कई। उन एक्शन कमेटी ते इतमाद कंदे इहो ॿुधायो त जेको आहे उहो हर हाल में एक्शन कमेटी सां गॾु आहे। जेकॾहिं रोड बंदि कयो थो वञे त पोइ बि हू एक्शन कमेटी सां गॾु रहंदो। गुज़िरियल ॾींहं पारां जेको आहे हुन हिकिड़ो बयानु जारी कयो जंहिंमें हुन ॿुधायो त कंहिं बि इलीगल एक्टिविटी जो हिसो ही जेको आहे न बणिजंदा, जंहिंखां पोइ जेको आहे दीवान बिरादरी पारां जेको आहे वॾो नेगेटिव वे सां हिन शइ खे वरितो वियो। ईश्वर लाल सां गॾु हुन वेही करे प्रेस कॉन्फ्रेंस कई। ईश्वर लाल ख़िलाफ़ बि जेको आहे जेका ट्रोलिंग थी फेसबुक ते, जंहिंखां पोइ जेका मरकज़ी हुननि जी क़यादत आहे उन ईश्वर लाल खे मुअतल करे छॾियो। उनखां पोइ अॼु हिकिड़े पॉडकास्ट में प्रिया कुमारी जे वालिद चयो आहे त जेके बि कल्ह बयान ॾियाराया विया आहिनि ईश्वर लाल जे चवण ते उनखे डिॼायो वियो आहे, उनखे इहे दिलासा ॾिना विया त तव्हांजो कमु थी वेंदो, तव्हां रोड बंदि करण वारी कंहिं बि एक्टिविटी जो हिसो न थियो, सुभाणे को बि नुक़सानु हूंदो त उनजो हू पाण ज़िम्मेवार हूंदो। अहिड़ी थ्रेडिंग खां पोइ जेको आहे प्रिया जो पीउ हिन धरणे तां जेको आहे हथु खणी वियो आहे। पर अॼु जेको आहे जेका हिंदू पंचायत आहे सखर जा ॿिया जेके अॻुवान आहिनि उन्हनि जेको आहे हिन धरणे में शिरकत जो ऐलान कयो आहे। बिल्कुलु ईअं ई आहे। जेका ॻाल्हि तव्हां कई त प्रिया कुमारी जो जेको पीउ आहे राजकुमार, उहो इहो चई चुको आहे त मूंखे दॿायो वियो आहे, धमकायो वियो आहे, जंहिंखां पोइ हुन इहो बयानु ॾिनो आहे। ऐं जेको हिंदू पंचायत जो मुखी ईश्वर लाल आहे उनखे बि उहिदे तां हटायो वियो आहे। अव्हांखे छा थो लॻे त हिंदू पंचायत में बि का धड़ाबंदी थींदी? धड़ाबंदी थी चुकी आहे। हिंदू पंचायत जो ईश्वर लाल जेको आहे हुनजे हिकिड़े हुकुम ते हिंदू बिरादरी लपेट करे हिकिड़े स्टेज ते अची वेंदी, जेका हिन टाइम सॼी हिंदू बिरादरी हिकु पासे आहे ऐं ईश्वर लाल हिकु पासे आहे। छाकाणि त चोगोल इहे बि आहिनि त प्रिया कुमारी जो जेको मसइलो आहे संगरार जा सैयद आहिनि पहिरां ओॾां पिया वञनि ऐं ख़ुर्शी शाह जेको आहे उन्हनि जो वेझो माइटु आहे, नासिर शाह बि उन्हनि जो वेझो माइटु आहे। ईश्वर लाल बि हिन वक़्तु ख़ुर्शी शाह ऐं जेको आहे नासिर शाह जेको आहे साथी सम्झो वेंदो आहे। इन करे इन सॼे मैटर खे ख़राबु करण में ईश्वर लाल जो बि किथे न किथे ज़रूरु हथु आहे। धड़ाबंदी हिन वक़्तु थी चुकी आहे। ईश्वर लाल छॾे करे ॿिया जेके सोशल एक्टिविस्ट आहिनि ऐं ॿाहिरां जा जेके हिंदू आहिनि उहे हिन वक़्तु हिननि सां गॾु एक्शन कमेटी सां गॾु बीठल आहिनि। उन्हनि प्रिया कुमारी जी बाज़ियाबीअ ताईं जेको आहे मुतालबो कयो आहे। जेसि ताईं ॿारड़ा बाज़ियाब नथा थियनि त हू हिन धरणे में उन्हनि सां गॾु शरीक रहंदा। अव्हांखे छा थो लॻे कामरान त हीउ जेको क़ौमी शाहरा खे बंदि कयो वियो आहे, रोड ब्लॉक कया विया आहिनि, इन खां पोइ इंतिज़ामिया हरकत में ईंदी, सिंध हुकूमत ते को असरु पवंदो? ॾिसो, इंतिज़ामिया हरकत में बिल्कुलु ईंदी। गुज़िरियल राति बि SSP खैरपुर धरणे वारे हंधि पहुतो जिते ॻाल्हियूं कामयाबु न थी सघियूं ऐं उनखे ख़ाली वापसि वञिणो पियो। हींअर बि पुलिस जा
अटाला जेके आहिनि उहे धरणे वारे हंधि पहुची चुका आहिनि धरणे जे बराबर में, जंहिंमें लेडीज़ पुलिस एहलकार बि शामिल आहिनि ऐं मर्द पुलिस एहलकार बि शामिल आहिनि। इहा बि ट्रोलिंग हले पई त थी सघे थो हिते का आंसू गैस जी का शेलिंग थिए ऐं का मारामारी थिए, को तशद्दुद थिए, अहिड़ो फ़िलहाल जेको आहे कंफर्म कुझु बि न आहे, कुझु बि थी सघे थो। हुकूमत पंहिंजो हर हरबो हलाइणु चाहींदी, हुकूमत वटि मशीनरी आहे, मशीनरी हलाए हू कहिड़ो बि क़दम खणी सघनि था, पर हिन वक़्तु ताईं धरणो जेको आहे पीसफुल आहे ऐं हुकूमत तरफ़ां बि को अहिड़ो क़दम न आहे खंयो। महिरबानी अवां जी कामरान अपडेट करण लाइ। जी नाज़रीन, कामरान जी अवां ॻाल्हि ॿोल ॿुधी, कामरान असांखे धरणे जे बारे में अपडेट कयो। उन जो चवणु आहे त इंतिज़ामिया हरकत में ईंदी, छो जो SSP कल्ह पहुतो पर ॻाल्हियूं कामयाब न थी सघियूं आहिनि। हिन वक़्तु धरणो जारी आहे। हिते वक़्तु थियो आहे शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो, मिलूं था ब्रेक खां पोइ। वेलकम बैक नाज़रीन, असां ॻाल्हि ॿोल कईसीं ऐं जेको सो तव्हां असांजो जेको रिपोर्टर आहिनि कामरान मस्तोई, उन्हनि जी बि ॻाल्हि ॿोल ॿुधी। हिन वक़्तु असां सां उजाला जी अमड़ गॾु आहे, उन्हनि खां पुछंदासीं त उन्हनि जो छा चवणु आहे। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। तव्हां पहिरीं त तव्हां जे ॾुख में असां बराबरि जा शरीक आहियूं। तव्हां असांखे इहो ॿुधाइजो त कल्ह SSP पहुतो, धरणो 21 ॾींहंनि खां जारी आहे, रोड बि ब्लॉक कया विया आहिनि, इंतिज़ामिया जो छा चवणु आहे ऐं अव्हां जा कहिड़ा मुतालबा आहिनि? असांजा इहो मुतालबा आहिनि त असांखे पंहिंजा बच्चा खपनि बसि। जेसीं ताईं असांजा बच्चा न ईंदा तेसीं ताईं असां न हितां उथंदासीं, असां मरंदासीं बि हिते, जीअंदासीं बि हिते। जीअं असां पंहिंजो सालनि जी आहे? जीअं 6 सालनि जी आहे मुंहिंजी बचड़ी। केतिरो टाइम थियो आहे उजाला खे गुम थींदे ऐं हीउ जेको धरणो लॻो आहे इन खां पहिरीं तव्हां असांखे हुकूमती नुमाइंदे राब्तो कयो? जी 10 महरम ते असां हिते आया हुआसीं। जी 10 महरम ते आया हुआसीं हिते। हिते तव्हां 4 महरम ते आया हुया। मुंहिंजो सवाल इहो हुयो त इन धरणे खां पहिरीं तव्हां का कंप्लेन कई, का FIR दाख़िल कराई? केतिरो टाइम थियो आहे उजाला खे गुम थींदे? जी 4 महीना थिया अथसि। ऐं उन टाइम ते को हुकूमती नुमाइंदो अव्हां वटि पहुतो? कंहिंसां अव्हां जो राब्तो थियो? नहीं, कोई भी नहीं आया है। अच्छा, अव्हां हींअर जेको रोड ब्लॉक कयो आहे, छा अव्हांखे लॻे थो त इन सां को फ़ाइदो थींदो, को हल निकिरंदो? जी बसि असांजो इहो रस्ता असां बंदि कयो आहे पंहिंजो। बसि असांखे पंहिंजो जेसीं ताईं बच्चो न मिलंदो तेसीं ताईं असां हितां न उथंदासीं। जी उम्मीद आहे हिते यज़ीद दौर अची वियो पैदा। असांजो हुकूमत बसि अलाह साईं खे आहे आसरो, अलाह साईं में आहे। हिते यज़ीद दौर आहे। ठीकु आहे दी, अव्हांजो जेको हीउ एहतजाज आहे उहो केसि ताईं जारी रहंदो? जेसीं ताईं बचड़ा न मिलंदा तेसीं ताईं असां हिते वेठा हूंदासीं। महिरबानी अव्हां जी वॾी। जी नाज़रीन, उजाला जी अमड़ असां सां गॾु हुई, जिन ॿुधायो त उजाला खे 4 महीना थी विया आहिनि ऐं उजाला 6 सालनि जी आहे जेका गुम आहे, पर अञा ताईं न को हुकूमती नुमाइंदो पहुतो आहे, न के राब्तो कयो आहे ऐं न ई जेको सो उन जे बारे में का ख़बरचार आहे। ऐं हुननि जो इहो चवणो त जेसिताईं असांजो बच्चो असांखे न मिलंदो तेसिताईं असांजो हीउ एहतजाज जारी रहंदो ऐं हू उमेद रखनि थियूं त असांखे असांजो बच्चो मिले ऐं हुकूमत जी इहा ज़िम्मेवारी आहे। ऐं उन खां पोइ जेकॾहिं असां ॻाल्हि ॿोल खे अॻिते वधायूं त धरणे बाबति असां ॻाल्हि ॿोल कंदासीं। असां सां गॾु टेलीफोन लाइन ते मौजूदु आहिनि एडवोकेट सैयद जाफ़र शाह। उन्हनि खां पुछंदासीं त जेको सो एक्शन कमेटी जो अॻियां छा चवणु आहे, उहे अॻियां छा कंदा धरणे बाबति, ऐं उन खां अलावा हीउ जेको धरणो प्रिया कुमारी जे नाले सां लॻल आहे पर उनजा वालिदैन ग़ाइब आहिनि ऐं उन्हनि लातालुकी जो इज़हार बि करे छॾियो आहे। अस्सलाम वालेकुम सर। वालेकुम सलाम। सर, ही धरणे बाबति तव्हां छा चवंदा? प्रिया कुमारी जे नाले ते लॻल धरणो ऐं उनजा वालिदैन गुम, उन्हनि कल्ह प्रेस कॉन्फ्रेंस कई, उन्हनि जो चवणु आहे त असां लातालुकी जो इज़हार कयूं था, इन बाबति छा चवंदा? प्रिया कुमारी जे वालिद साहब जो जेको बयानु आहे उहो प्रेशर तहत वरितो वियो आहे ऐं प्रिया कुमारी जे वालिद साहब जा स्टेटमेंट असीं रिकॉर्ड करे रखिया आहिनि
पहिरें ॾींहं खां वठी तक़रीबन 19 ॾींहंनि ताईं हिते धरणे जे अंदरि मौजूदु हो ऐं जी। उन पंहिंजे बयाननि में चयो त मां हिन एहतिजाजी कैंप ऐं रोड ब्लॉक करण जे फ़ैसिले सां अगरि एक्शन कमेटी अहिड़ो डिसीशन वठंदी त असीं गॾु हूंदासीं। पोइ कल्ह को उन्हनि जेके मुखी उन्हनि खे वठी करे हिकिड़ो बयानु ॼारायो आहे जी। त मां जेको आहे सो इन गैर कानूनी अमल में जेको आहे सो ताउन न कंदुमि जॾहिं त ही एहतिजाज प्रोटेस्ट करणु पीसफुल तरीक़े सां पुरअमन तरीक़े सां इहो को गैर कानूनी कमु न आहे ऐं 21 ॾींहंनि खां मुसलसल हुकूमत खे झिझोड़ींदा पिया अचूं त तव्हां को कंहिं क़िस्म जी प्रोग्रेस ॾियो न त असीं सख़्तु डिसीशन वठंदासीं ऐं उन खां पोइ वरी आख़िर में असीं 3 ॾींहंनि जी डेड लाइन बि ॾींदीसीं त 3 ॾींहं मज़ीद तव्हांखे ॾियूं था त जी। तव्हां को असांखे प्रोग्रेस आणे ॾियो न त असीं ॿी सूरत में रोड खे ब्लॉक कंदासीं। पोइ हाणे सूरत हाल इहा थी वई जॾहिं रोड ब्लॉक करण जी अनाउंसमेंट थी तॾहिं सिंध हुकूमत थोरी घणी जागी आहे ऐं तहरुक में आई आहे ऐं धरणे वारनि माण्हुनि सां ॻाल्हि ॿोल में क़ौमी शाहरा खे ब्लॉक कयो वियो आहे जेका तव्हां ॻाल्हि कयो पिया त पुलिस जी वॾी नफ़री बि उते मौजूदु आहे। तव्हांखे छा थो लॻे त रियासत वरी तशदुद वारो रस्तो इख़्तियार कंदी या पोइ को लाहे अमल ॾींदी? मां त चवंदुमि अगरि हिते इन मुज़ाहिरीन पुरअमन मुज़ाहिरीन ते कंहिं क़िस्म जी ताक़त जो इस्तेमालु कयो वियो त उनजो रिएक्शन पूरी सिंध जे अंदरि ईंदो ऐं उनजी ज़िम्मेदार सिंध हुकूमत रहंदी। बहितर आहे त कल्ह बि जेके डायलॉग थिया उन में एक्शन कमेटी उन्हनि जे साम्हूं इहो मौक़िफ़ रखियो त तव्हां को रिज़ल्ट खणी अचो। सिर्फ़ु टाइम गेन करण जे लाइ 5-5 साल पुराणा केसिस आहिनि के 2 साल पुराणा आहिनि के 3 साल पुराणा केसिस आहिनि। सो इन हवाले सां को प्रोग्रेस खणी अचो त असीं आवाम खे ॿुधायूं त पुलिस हीअ प्रोग्रेस खणी आहे। अगरि प्रोग्रेस तव्हां न खणी ईंदव त पोइ मां सम्झां थो इन्हनि जो रिवर्स थियणु हितां धरणे मां हाणे शायदि को मुमकिन न हूंदो। अच्छा सर, जेकॾहिं पाण ॻाल्हि कयूं त अव्हांखे छा थो लॻे त पुलिस संजीदगी छो न पई ॾेखारे? छा सियासी को दबाव आहे? अॼु त ज़िया लंजार साहब जो अॼु जेको मूं बयानु ॿुधो आहे उहो इंतिहाई वरी हिकिड़ो अफ़सोसनाक ऐं नए क़िस्म जो बयानु आहे। उन्हनि वरी चयो आहे त प्रिया कुमारी जो केस डार्क केस आहे। अॻु में ज़िया लंजार साहब जन ख़ुदि चई चुका आहिनि असेंबली जे फ्लोर ते त प्रिया कुमारी चुलिस्तान जे अंदरि मौजूदु आहिनि। ज़िया लंजार साहब जन चई चुका आहिनि त फलां धाड़ेल वटि आहे उनजो इनकाउंटर थियो आहे ऐं अॼु उन्हनि बिल्कुलु उनखे डार्क केस चई छॾियो। डार्क केस यानी जंहिं केस जे बारे में का इंफॉर्मेशन न हुजे हुकूमत वटि, यानी डार्क केस चई करे वधीक मां सम्झां आवाम जे अंदरि ऐं असांजे अंदरि हिकिड़ी मायूसी ऐं गुस्से खे वधायो आहे। बिल्कुलु सर, जेकॾहिं पाण ॻाल्हि कयूं हीउ जेको बिबड़ लोहे ते धरणो लॻायो वञे थो, जॾहिं पहिरीं लॻायो वियो ऐं उहो तारीख़ी मिसाल असां लाइ ठहियो त हर दफ़े जेकॾहिं असां बिबड़ लोहे ते धरणो हणंदासीं, रोड्स खे ब्लॉक कंदासीं त छा थींदो इन जो? इन जो ही यानी अचण सां को पॉलिटिकली को धारणो न हुयो आहे सियासी। 21 ॾींहं माण्हू पुरअमन तरीक़े सां रोड जे किनारे ते वेठा रहिया त असां सां अचो ॻाल्हियूं कयो लेकिन हुकूमत जे तरफ़ां कोई बि उन्हनि खे रेस्पॉन्स न मिलियो, पुलिस जे तरफ़ां कोई बि रेस्पॉन्स न मिलियो। पोइ जॾहिं चवंदा आहिनि त तंग आमद जंग आमद 21 ॾींहं मुसलसल माण्हू वेठो हुजे पोइ उन्हनि खे डिसीशन इहो सख़्तु वठिणो थो पए ऐं मां सम्झां थो बबरलो हिकिड़ो मशहूरु पॉइंट थी वियो आहे हिन कैनालनि खां पोइ ऐं अवाम पंहिंजे मसाइल खे हल करण जे लाइ जेको आहे सो हाणे शायदि मां सम्झां पिटीशन्स अदालतुनि जे बजाए अवाम जी अदालतुनि में दाख़िल करे रहिया आहिनि। सर, कहिड़ा कारण अव्हांखे नज़र अचनि था जो सिंध हुकूमत तहरुक में नथी अचे ऐं हू को एक्शन नथी वठे, कंहिं बि क़िस्म जो को नोटिस नथी वठे ऐं ॻाल्हियुनि वारे हंध ते उन्हनि जो को बि नुमाइंदो न पहुतो जॾहिं त 21 ॾींहंनि खां धरणो जारी हुयो? तो इहा नाअहलियत आहे सिंध हुकूमत जी बि, सिंध पुलिस जी बि नाअहलियत आहे त तव्हां इंटरनेशनली इहा न्यूज़ पहुचे थी, कैनेडा अमेरिका दुनिया जे ॿियनि मुल्कनि ताईं ख़बर पहुचे थी, उतां आवाज़ूं अचनि थियूं, हिननि धरणे जी हिमायत थिए थी, लेकिन सिंध हुकूमत मां हिमायत त परे जी ॻाल्हि लेकिन हुनजो नुमाइंदो अची ॻाल्हाइण लाइ जॾहिं तव्हां सां तयारु न हुजे त मां सम्झां थो इहा सिंध हुकूमत जी नाअहली आहे। जॾहिं गवर्नेंस सुठी न हूंदी, वॾे में वॾो रीज़न आहे त सिंध जी गवर्नेंस हाणे तमामु बुरी शक्ल अख़्तियार करे वई आहे ऐं अमनो अमान जी ॿारनि जी न पर हर हवाले सां अमनो अमान जी सूरत हाल सिंध जे अंदरि इंतिहाई ख़तरनाक थी चुकी आहे। कल्ह असांजे ख़ैरपुर जी MNA साहिबा जंहिंजो पीपल्स पार्टी सां तालुक़ु आहे उन ख़ुदि एडमिट कयो आहे त सिंध जी अमनो अमान जी सूरत हाल जेका आहे ॻणती जोगी आहे।
बिल्कुल यही है सर। बिबरडोए धरणे खां लातालुकी जो इज़हार कयो वियो आहे हिंदू पंचायत जो जेको जेको हुनजो पीउ हुयो प्रिया कुमारी जो, हुन लातालुकी जो इज़हार कयो ऐं उन खां पोइ हुन सां गॾु जेके मुखी हुया हिंदू पंचायत जा उहे उन वटि मौजूदु हुया ऐं उन खां पोइ उनखे हटायो बि वियो आहे। त इन बाबति तव्हां छा चवंदा? तव्हांखे हिंदू पंचायत में का धड़ाबंदी नज़र अचे पई? मां सम्झां थो त ईश्वर कुमार जेको आहे सो छो जो हुनजो तालुक पीपल्स पार्टी सां आहे जी, ऐं उन पंहिंजी पार्टी जे प्रेशर में अची करे प्रिया कुमारी जे वालिद खे खां इहो बयानु ॾियारायो आहे। अदरवाइज़ तव्हां ॾिसो त इहो माण्हू 3-4 साल खां जेको इन एक्शन कमेटी सां गॾु हो, कराची सां ताईं उते एहतिजाजनि में इहो शामिलु हुयो ऐं जेको आहे सो जीअं ईश्वर कुमार हुन खां बयानु ॾियारायो त पोइ हिंदू कम्यूनिटी जा माण्हू तव्हां सोशल मीडिया खे ॾिसंदव त उनजे ख़िलाफ़ु ईश्वर कुमार जे ख़िलाफ़ु पंहिंजे ग़म ऐं गुस्से जो इज़हार कयो आहे ऐं शायदि उन्हनि जो जेको सूबाई हेड आहे उन उनखे उनजे उहिदे तां मुअतल बि कयो आहे। सो माइनॉरिटीज़ जो इशू आहे। अगरि माइनॉरिटीज़ जे इशूज़ में अगरि उन्हनि जे मुखियुनि जो इहो किरदारु हूंदो त पोइ मां सम्झां थो अवाम में हिकु त मायूसी बि फैलबी ऐं पोइ थी सघे थो त अॻिते हली माण्हू माइनॉरिटीज़ जे इशू में एतिरो स्टैंड न वठनि जेको ही इन वक़्तु प्रिया कुमारी जे लाइ जॾहिं पूरी सिंध उथी पई आहे त कुझु जेके आहिनि से मुखी हज़रात जेको आहे सो पोइ ते रिवर्स गियर हणी करे पोइ ते थी बीठा आहिनि। इन में असांखे इहो सम्झ में अचे पियो त इहे हुकूमत जे प्रेशर तहत ऐं कुझु पंहिंजो पाण खे हुकूमत खे वणाइण जेका इन्हनि इहो कदम खयो आहे। सर पाण धरणे जी ॻाल्हि कयूं पिया, पहिरीं जेको सो एक ई ॾींहंनि ताईं धरणो जारी रहियो, हाणे क़ौमी शाहराउनि खे ब्लॉक कयो वियो आहे त एक्शन कमेटी जेका आहे उन वटि अॻियां लाइ छा लाइअमल आहे? इन रोड्स खे ब्लॉक करण खां पोइ अॻियां लाइ उन्हनि जो छा चवणु आहे, उहे छा कंदा? एक्शन कमेटी जो कल्हो को इहो मौक़ुफ़ हुयो त अगरि पुलिस इंतिज़ामिया को मुस्बत को ठोस को असां वटि प्रोग्रेस खणी अचे थी त असीं थी सघे थो त यानी रोड ब्लॉक खे अनब्लॉक कयूं या पोइ ते हटूं, लेकिन असांजो हू जेको कैंप मेन एहतिजाजी कैंप आहे उहो हुननि जो जारी ऐं सारी रहंदो जेसीं ताईं इन्हनि केसिस खे रिज़ॉल्व नथो करायो वञे। महिरबानी अवां जी सर। सैयद जाफ़र शाह असां सां गॾु हुया जिन सॼी सूरत हाल बाबति असांखे अपडेट कयो त प्रिया कुमारी जे वालिद जेको लातालुकी जो इज़हार कयो आहे ऐं उन खां अलावा ज़ियाउल हसन लंजार जे बयान जे बारे में बि उन्हनि चयो त उन्हनि जो इलाही छिरकाईंदड़ ऐं हिकिड़ो अजीब बयानु हुयो जेको उन्हनि ॾिनो आहे त JIT जे बारे में, छो जो JITs त पहिरीं बि जुड़ियूं आहिनि ऐं उन खां अलावा उन्हनि जो इहो बि चवणो त एक्शन कमेटी जो जेको आहे अॻियां जो जेको लाहे अमल आहे उहो इहो बि थी सघे थो त जॾहिं को हुकूमती नुमाइंदो पहुचे हुकूमत जे बारे में जेकॾहिं संजीदा थिए थी ऐं जेकॾहिं ॻाल्हियूं कामयाब थियनि थियूं त असां रोड खे ब्लॉक बि करे सघूं था। जेको रोड्स हींअर ब्लॉक कया विया आहिनि, छो जो रोड ब्लॉक करण सां सिर्फ़ु हुकूमत न पर जेके आम आवाम आहे उहा बि परेशान थींदी, उन्हनि खे बि मुश्किल पेश ईंदी ऐं उहा डिस्टर्ब थींदी। सो उन्हनि जो इहो चवणु आहे त जेकॾहिं का अहिड़ी का ॻाल्हि थिए थी ऐं असांखे को अहिड़ो जवाबु मिले थो, असांजा मुतालबा पूरा कया वञनि था त असां उन्हनि खे रोड्स खे अनब्लॉक करे सघूं था, पर असांजी जेका कैंप आहे ऐं जेको धरणो आहे उहो तेसि ताईं जारी रखियो वेंदो जेसि ताईं मासूम ॿारनि खे बाज़ियाब नथो कयो वञे। सो नाज़रीन अॼु लाइ एतिरो ई, मूंखे ॾींदा इजाज़त, अल्लाह निगहबान।